अमरीका हिकु दफ़ो ॿीहर डूमोर जो मुतालबो कयो आहे जॾहिं त पाकिस्तान दहशतगर्दीअ जे महफ़ूज़ ठाकनि बाबति अमरीकी इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। ॿिन्ही मुल्कनि दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सहकार जारी रखण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। अमरीकी बचाव वारे वज़ीर जेम्स मीट्स, वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कयूं। वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में बचाव वारे वज़ीर खुरम दस्तगीर, परॾेही वज़ीर ख्वाजा आसिफ, क़ौमी सलामती सलाहकार लेफ्टिनेंट जनरल नासिर खान जंजुआ ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम मुख्तार भी शिरकत कई। अमरीका तरफ़ां अमरीकी सफ़ीर डेविड हेल ऐं अफगानिस्तान में अमरीकी फौजी जनरल शिरकत कई। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं अमरीकी बचाव वारे वज़ीर जेम्स मीट्स जी मुलाक़ात जो पधरनामो भी जारी कयो वियो आहे। पधराईअ मूजिब अमरीकी बचाव वारे वज़ीर जे दौरे जो मक़सद पाकिस्तान सां डिघे मुद्दे वारनि लाॻापनि खे अॻिते वधाइण ऐं ॿिन्ही मुल्कनि में हाकारी ऐं मुसलसल लाॻापनि लाइ गॾियल रस्तो ॻोल्हणु आहे। जेम्स मीट्स चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जूं पेशवर सलाहियतूं साराह जोॻियूं आहिनि, दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जे क़ुर्बानियुनि खां आगाह आहिनि। उन चयो त ख़िते मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जे गॾियल मक़सद लाइ ॿिन्ही मुल्कनि जो सहकार जारी रखणु ज़रूरी आहे। पधराई मूजिब पाकिस्तानी अख़्तियारियुनि तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ ताज़े ऑपरेशन्स बाबति अमरीकी वफ़द खे आगाह कयो वियो। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी अमरीकी वफ़द खे आगाह कयो त पाकिस्तान में दहशतगर्दीअ जा के बि थाक न आहिनि, पर सॼे मुल्क में इंटेलिजेंस ऑपरेशन्स जारी रखिया वेंदा। इहो पाकिस्तान जे मफ़ाद में आहे। उन चयो त इंटेलिजेंस ऑपरेशन्स सां 4 सालनि दौरान हासिल कामयाबियुनि खे मज़बूत कयो वेंदो ऐं दहशतगर्दी जी हर शिकिल ऐं क़िस्म खे हमेशा लाइ ख़तम कयो वेंदो। संदसि चवणो त समूरी पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी जी फाड़ पटण लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो त अफ़गान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल न थियण ॾियण बाबति अमरीकी अज़म जी वाखाण कनि था। अफ़गान अमन जो मक़सद हासिल करण लाइ गॾियल सहकार वधाइण जी अमरीकी तजवीज़ सां मुतफ़िक़ आहिनि। अफ़गानिस्तान में अमन जो सभ खां वधीक फ़ाइदो पाकिस्तान खे पहुचंदो। उन चयो त पाकिस्तान में दहशतगर्दनि जा के बि महफ़ूज़ थाक न आहिनि। पाकिस्तानी क़ौम हर क़िस्म जी दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। ॿिए तरफ़ अमरीकी सफ़ारतखाने तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जेम्स मीट्स, वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं ॿियनि अमलदारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। अमरीकी बचाव वारे वज़ीर जेम्स मीट्स मौक़िफ़ अख़्तियार कयो त पाकिस्तान अमरीका सां गॾिजी अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु कराए सघे थो। उन चयो त पाकिस्तान दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ वधीक कोशिशूं तेज़ करे। संदसि चवणो त अफ़गानिस्तान में अमन लाइ पाकिस्तान आम किरदार अदा करे सघे थो। अमरीकी बचाव वारे वज़ीर चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन चयो त पाकिस्तान पंहिंजी धरतीअ तां दहशतगर्दनि ऐं इंतिहा पसंदनि जे ख़ात्मे लाइ कोशिशूं ॿीणियूं करे।